वाक़े अपडेट कंदालू। ब्रेकिंग न्यूज़ है। टंडोलार वेझो ॻोठ अलीगुल उमराणी वटि मेल शाह खे 50 फुटनि जो घारो पइजी वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, वाक़े आगाह कयूं। घारे लॻण सबबि केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। इतला बावजूद आबपाशी अमलो न पहुतो आहे। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण घारो ॿधण में रुधल आहिनि। अपडेट कयूं पिया टंडोला यार मां ॻोठ अलीगुल उमराणी वटि मेल शाह खे 50 फुट जो घारो पइजी वियो आहे। घारे लॻण सबबि केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। इतला बावजूद आबपाशी अमलो न पहुतो आहे। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में रुधल आहिनि। टंडोला यार मां वाक़े आगाह कयूं पिया ॻोठ अलीगुल उमराणी वटि मेल शाह खे 50 फुट जो घारो पइजी वियो आहे। वाक़े अपडेट कंदालू। अहम ख़बर है। इतला बावजूद आबपाशी अमलो घारे वारे हंधि न पहुतो आहे। तफ़सील वठंदासीं टंडोला यार मां गुलाम रसूल नोड़ियो खां। गुलाम रसूल आगाह कजो। जी बिल्कुल बेशर टंडोला लॻ ॻोठ अलीगुल उमराणी वटि जेको मेल मोड़ी शाह खे 50 फुट घारो पियो आहे। घारो लॻण सबबि केतिरा ई ॻोठ जेको आहे पाणी हेठि अची विया आहिनि। घारे सबबि सवे एकड़ ते बीठल कणक जो फसल मुकमल पाणी हेठि अची वियो आहे। असांखे ॿुधाइणो आहे आख़िरी इत्तलाउनि ते जेको इरिगेशन अमलो उते न पहुतो आहे। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण घारो बंदि करण जी कोशिशि में रुधल आहिनि। राति देर सां साॻी शाख खे घारो लॻो हो ऐं आबपाशी अमलो न पहुचण ते ॻोठाणनि घारो ॿधो ऐं ॿीहर घारो लॻण सबबि कणक ऐं ॿिया फसल पाणी में ॿुॾी विया आहिनि। पाणी घर में काइजी पियो आहे। आबपाशी अमलो ॻोठाणनि पर बार बार इतला ॾियण बावजूद अञा ताईं न पहुची सघियो आहे। महिरबानी जी अपडेट करण लाइ।